ठीक है मोरा मां शेर खान सां शाम मिलण लाइ ईंदुसि ऐं पूरी लिस्ट ॾींदोमांसि त जिते जिते वलीदाद वारनि जा माइट रहनि था। मुंहिंजो त इहो ई अंदाज़ो आहे त दरिया पार वलीदाद वारनि जो मासात रहे थो। थी सघे थो त नाज़ा हुन वटि कैद हुजे। दरिया पार त छा पर जे समुंड पार बदी खे मोकिलियो हूंदो न उतां बि हिनखे ॻोल्हे थकंदासीं। बस रुगो तू दुआ कर तो अदी जिंदा हो जाए। सालमन रुगो उनखे मारे न छड़ियो हुजे। आहिनि त वाकई वॾा कमीना पर इहो कम कोन कयो तो। छो त तुंहिंजी भेण उन्हनि जी ढाल आहे ऐं हू पंहिंजी ढाल ज़ाया कोन कंदा। हा रबू इहा ॻाल्हि दादा शेर खान भी चए पियो। घबराए न, अल्लाह भलाई कंदो। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कयां थो। अल्लाह कंदो त उनखे किथां न किथां हथ करे वठंदासीं। अजीब फाड़ियो केस ताड़ी भजतो एक न करी गोली जो मेहमान जरूर थी दो। चल में वापस आऊंगा। रानी ओ रानी दर खोल। रानी दर खोल। इन्हें का पेरी जो वक्त वने तू दर खोल अम्मा दर खोल। जे कदे तू दर न खोलियो ना तो मां भी तुझे ला कुछ न करे सकंदस। जल्दी दरवाजो खोल दे अस्पताल हलूं। अम्मा रानी बुद्धि पई ना दर खोल अम्मा दर खोल। पुत्र गाड़ी कराया है अम्मा तू त अजायो परेशान पई थी। मुखे इहो बुधाए भला शरबत कंदे को मुंह है पर उनमें तो जहर होयो ना। मां एतरो बेवकूफ आहियां जे मुखे जहर दिनो मां उनखे जहर देई एतरो आसानी सां मारींदुसि। आसानी सां न तब पंहिंजे हथनि सां गुटो ॾेई मारे जन मुखे। ॾिसी छा थो मार मुखे पोइ तुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो पोइ तुंहिंजो अंदर ठरंदो। मां तोखे हथ थी ॿधा खुदा जे वास्ते रुस्तम मुखे मारे छॾ मुखे। नज़रत वारे ज़िंदगी को मां बेज़ार थी चुकी आहियां। बाक़ी जेकॾहिं ॿीहर मूंसां अहिड़ी मज़ाक कयई न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि मां पंहिंजो पाण खे। मां बि इहो ई थो चाहियां त तू पंहिंजो पाण खे मारे छॾ न त अहिड़ी मां हालत तोसां रोज़ कंदुसि ऐं तोखे तड़पंदो ॾिसी मुंहिंजी दिलि खे सुकून थो मिले सुकून। ऐं हाणे तुंहिंजो हर ॾींहुं रोअंदे ऐं रड़ियूं कंदे गुज़रंदो। छा थियो आहे मोर? ख़ैर त आहे? रड़ियूं कंदो ऐं डोड़ंदो आयो आहीं? नादा मुलादात वारा पोयां हुया। अकेलो ॾिसी मूं मथां वार कया। किथे आहे?
अॼु मूंखां उन्हनि खे केरु न बचाए सघंदो। वापसि निकिरी विया आदा। हिन वक़्तु वो असांजी पहुच खां परे निकिरी विया हूंदा। पुट तोखे कंहिं चयो त तूं हुनजे ॻोठ जो रुख कर? तोखे ख़बर बि आहे तो ज़ालिम होश में न आहिनि हूंदा। खुदा न करे जेकॾहिं तोखे कुझु थी पवे हा त मां त जीअं ई मरी वञा। भाॼाई दिलि न लाहे, अल्लाह ख़ैर कयो। अदा जेके पोयां पिया अथसि न उहे काथे हाणे छॾींदसि? न रो चाची न रो, चुप कर। हाणे मां उन्हनि खे एतिरी मोहलत ई न ॾींदुसि जो हू हिन जे पोयों अचनि। हाणे असीं उन्हनि जे पोयों हूंदासीं, असीं। जेकॾहिं हो सिर बचाए थाने में पेश न पिया न त मुंहिंजो नालो बि शेर खान आहे। पर पुट बस चाचा, हाणे समझण ऐं समझाइण जो वक़्तु ख़तम थी चुको। जेसीं ताईं हुननि जो रत न वहंदो न तेसीं ताईं हू असांजो पीछो कोन छॾींदा। असांजे सब्र खे वो कमज़ोरी समझी वेठा आहिनि, कमज़ोरी। तॾहिं त चवां थो अदा त हुन जा हिकु ॿ मुड़ुस मेटाए विझूं। जॾहिं रत जी रांदि शुरू थींदी तॾहिं जौन भाड़े जी ख़बर पवंदी त कहिड़ो मैदान ते बीहे थो ऐं कहिड़ो मैदान छॾे थो वञे। मोर मोर बाबला, हाणे हथियारनि खे दिल त मां वली दाद वारनि खे ॿुधायां त सौ कितण मिली करे बि हिन खुलियल शींहं जो शिकार नथा करे सघनि। तूं छा थी सम्झे त मां तुंहिंजे लाइ कोशिश नथी करियां? जंहिं हिसाब इहा ॻाल्हि कयां थी उन्हनि जा छिरक निकिरी था वञनि। ॿियनि खे छॾ, तुंहिंजो सोट कॾहिं कमु ईंदो? असां मिसकीन आहियूं दुआ, जेकॾहिं ज़ाहिर थियासीं त ॿई मारिया वेंदासीं। बाबा सही सख़्त तबीयत जो ज़रूरु आहे पर एतिरो बि ज़ालिम न आहे। ज़ालिम न हुजा त पंहिंजी धीअ खे ईअं कोटनि में बंदि करे आ। बाबा मूंसां ज़िद पइजी वियो आहे। पंहिंजी ज़िद जे करे हू कुझु बि करे सघे थो। बंदूक तव्हांखे कोन हणंदो, इहा मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे गारंटी आहे। हाणे तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त तुंहिंजे सोट छा चयो, हितां मूंखे शहर छॾे ईंदो या न? सोट तयारु आहे, तूं पंहिंजी तरफ़ खां तयारी करे छॾ। ओसी ताईं मां ये डंभ तोखे ॾींदो रहंदुसि जेसि ताईं हाणे तूं मूंखे पूरी हक़ीक़त नथी ॿुधाई त मूंखे ज़हर तो छो ॾिनो ऐं कंहिंजे चवण ते ॾिनई। रुस्तम, मां तोखे ॿुधाए चुकी आहियां। हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि जे मथां एतबार करी या न करी, पर ज़हर तोखे तुंहिंजे सोट ॾिनो आहे, मां न। उन ॾींहुं जॾहिं न मूं तोखां पुछा कई त तो छा चयो हो? इहो ई त मां घर में अकेली हुयसि पर रबू घर में हुयो। तुंहिंजे ख़ौफ़ खां मां तोखां इहा ॻाल्हि लिकाई, पर कसम सां मूंखे न हुई ख़बर त रबू तुंहिंजे खाते में ज़हर मिलाईंदो। मञा थो त मुंहिंजो सौट बेहया बणिजी चुको आहे, पर अञा एतिरो बि किरियो न आहे जो मूंखे मानीअ में ज़हर ॾिए। इहो कमु तुंहिंजो आहे, तुंहिंजो। ऐं मूंखे सोराना पक आहे त तो पंहिंजे भाइरनि जे इशारे ते मूंखे मानीअ में ज़हर ॾिनो आहे। को बि भाउ ईअं न चाहींदो त उनजी भेण बेवाउनि वारी ज़िंदगी गुज़ारे। भले मुंहिंजे भाइरनि जूं पहिरियां तव्हां सां लख दुश्मनी हुयूं, पर शादी खां पोइ हुननि सभु कुझु विसारे छॾियो। ग़लति, बिल्कुलु ग़लति राणी। तुंहिंजो भाउ वलीदाद वासींग नाग आहे, वासींग नाग। ऐं वासींग जीअं जिसां बि वेर रखे थो उनखे मारे पोइ ई दम खणे थो।
ऐं तूं चवीं थी त तुंहिंजे भाउ सभु कुझु विसारे छॾियो आहे। जंहिं औरत मथां उनजे मुड़ुस जो यकीन खॼी वञे न त उनजी ज़िंदगी मौत जे बराबरि हूंदी आहे। ऐं मां अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत खे तरजीह ॾींदसि। और अबू हिन वक्त तोसां बिहण माना पंहिंजे मौत खे दावत ॾियण। ॻाल्हि त ॿुध तारा, मूं अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जो मूंसां गॾु बीहण सां तोखे मौत यादि थो अचे? हे ॿुध ग़रीब जा ॿार चए छा थो त कहिड़ो ख़तरो। अरे वली दादा वारा बंदूकूं सिधियूं कयो बीठा आहिनि। तारल पेर ट्रा अनवर मोलादाद अचनी था। तू त ग़रीब ॿार छिरक न भरा, तुंहिंजे छिरकण खां मां टिजण जो न आहियां। तुंहिंजे कूड़े खां खतरे जी हालत। भाग थो भला, तूं हथियार न आहे, न त ॿिन्ही खे पूरो कयां। न त थी वियो जल्दी हाणे पेर ड्राए। जिथे माई भागन भरे खे इहा ख़बर पई न मुल्क मथे ते खणंदी। अच्छा इहो तूं छा थो चई पुटरा? सच बाबा, उन्हनि गोली मुंहुं मथां हलाई पर विच में वीचारो तारा पीड़जी वियो। त पोइ तोखे बि कोन छॾींदा। अॼु न त सुभाणे तोखे बि घोटे रखंदा। तुंहिंजी कावड़ हर वक्त मूं मथां आहे। हिकु ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी, मूं तुंहिंजो आख़िर बिगाड़ियो छा आहे? अञा चवीं थो त छा बिगाड़ियो अथई? मुंहिंजी ज़िंदगीअ खे तो ज़हर करे छॾियो आहे, ज़हर। जेकॾहिं तूं मुंहिंजो सौट न हुजी हा न त अनवर ई मौलादाद खां पहिरियां मां तुंहिंजो सीनो परूड़ कयां हा, तुंहिंजो। बस पुट बस, उन वीचारे जो खून थियल आहे ऐं हिते बीठा था पाण में विड़ो। वञी ॾिसो त वीचारो मो या बचो। एॾो परेशान छो थियो आहीं? असांखे दिलि जे वॾेरे खे नाहे मारियो जो असांजे पोयां टाकोड़ा मची वेंदा। अनवर, ना ई ख़ौफ़ टाकोड़नि जो आहे ना ई पुलिस जो। मां परेशान इन लाइ आहियां त असांजे हथां हिकु बेगुनाह माण्हू मारिजी वियो आहे ऐं हाणे इहा माई भागन भरी असांजे घर में अची असांजे साम्हूं झोल झरे असांखे पिटी। इहो इत्तेफ़ाक़ी हादसो आहे। असांजी हुननि सां ज़ाती दुश्मनी कोन हुई। कुझु बि हुजे अनवर, पर खून थियल आहे, खून। खून जो केस त पहिरियों बि थियल आहे। जेकर ॿियो थियो या टियों थियो कहिड़ो फ़र्क़ु थो पवे?
उन्होंने करे चवाए तो था एरा रबुओ जो कम पूरो क्यों वो लागी तो रूपोशी था क्यों हाणे पाण खे कुछ रोक कनवर ऐं अदा वॾे जे न्यापे जो इंतज़ार कर ॾिसूं त अदा वॾो छा थो चए छो आईया तू मुझे घर में ये करो चढ़ाई थी मुझे घर में करो अड़ी मुझे जवान पुत्र के पारे हाणे आईया मुसा हमदर्दी जताइण मां तुझी शिकिल भी ॾिसण नथी चाहियां निकरी वञ त मुझे तो मार जी न वञे तू वञा थी वञा छिती त इहे थी आई ॼण बंदूक मोह खाई तमास हल भाॼी कीअं थी पई ॾिसण असांखे अरे असां मारे असां त तमाशो ॾिसण थी अचे असांखे ॾिसण थी अचे त कीअं था पिटनि पिया अहिड़ी बागन भरी तुंहिंजा भाग अरे राज जा राणा मुंहिंजो पीरीअ जो सार बि खसे वती पुट ढोलण पुट पुलिस अचण वारी आहे ज़ालिमन सां विढ़ी त नथा सघूं पर उन्हनि खे थाणे ते ज़रूर टकराईंदासीं तुंहिंजे भाइरनि जेको कारनामो कयो आहे इन जी त तोखे ख़बर पइजी वई हूंदी न जिन जो खून थियो आहे उन्हनि वटि न मुठ आहे न पुठ फ़क़ीराणा ॿार आहिनि केस जी पोइवारी करे कोन सघंदा तंहिं करे केस अहिड़ो ठाहिजां जंहिंमें तुंहिंजो बि भलो थिए ऐं मुंहिंजे ॿारनि जो बि इंसाफ जो बचड़ो मुंहुं लाइ कंहिं रिढ जे फर खे कोन कुठो अथनि जो केस रफ़ा दफ़ा करे छॾिया जे इज़त सां हथ न ॾिनो न त ॿिन्हिनि जा लाश तुंहिंजे साम्हूं हूंदा उन करे उन्हनि ॾांहुं न्यापो कर त पेश अची पवनि न त तोखे इजाज़त आहे सूबेदार वञी ज़ोर लाइ ॾिस बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं